अमीर अहले सुन्नत का मुहर्रम के बारे में सवाल जवाब। नशीन अमीर अहले सुन्नत या रब्बल मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जेको भी मुकम्मल रिसालो अमीर अहले सुन्नत का मुहर्रम के बारे में सवाल जवाब पढ़ी या ॿुधी वठे उनके अहले बैत जे फैज़ान से माला माल फरमाए ऐं सैयदुश्शुहदा इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सदक़े बेहिसाब जन्नत में दाखिला अता फरमा। आमीन बिजाहि खातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़जीलत हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है तो मिठे मिठे मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जेको शख्स सुबह ऐं शाम मूते 10 भेरा दुरूद पाक पढ़ंदो क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी शफ़ात उनखे पहुची करे रहंदी। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सवाल मुहर्रमुल हराम में मुहर्रम सा गॾु हराम जो लफ्ज़ छो ईंदो आहे? जवाब हराम जो लफ्ज़ हलाल के मुकाबले में नाहे बल्कि हिन लफ्ज़ हराम मां मुराद इज़्ज़त ऐं हुरमत आहे। छो त मुहर्रम जो महीनो इज़्ज़त ऐं हुरमत वारो हूंदो आहे उन करे हिन सां गॾु लफ्ज़ हराम इस्तेमाल कयो वेंदो आहे। जहिड़ी तरह काबो शरीफ जंहिं मस्जिद में आहे उन जो नालो मस्जिदुल हराम आहे जंहिंजो मतलब है इज़्ज़त ऐं हुरमत वारी मस्जिद। सवाल मुहर्रम के ॾिहाड़नि में ही शेर तमाम घणो पढ़ियो वेंदो आहे हिन जी तशरीह फरमायो। कत्ले हुसैन असल में मर्गे यजीद है इस्लाम ज़िंदा होता है हर करबला के बाद। जवाब शेर के बारे में तो खबर ना है ही शेर कंहिंजो आहे पर हिन जी ज़ाहिरी माना दुरुस्त है तो इमाम आली मकाम इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के ज़ाहिरी तौर शहीद कयो वियो पर क़यामत ताईं यजीद जी इज़्ज़त मरी वई। यजीद 3 साल ऐं कुछ महीना तख्त ते शैतनत यानी सरकशी कई आले रसूल जो खून वहायो ऐं वॾा ज़ुल्म जा जबल किराया। उन खां बाद 39 सालन की उम्र में बुरी मौत मरी वियो। शहीद तो ज़िंदा हूंदो आहे कुरान पाक में आहे तर्जुमो कंजुल इरफान ऐं जेकी अल्लाह जी राह में मारिया वञनि उन्हनि खे मुअल न चओ बल्कि उहे ज़िंदा आहिनि पर तव्हांखे उन्हनि जी ख़बर न आहे। उन करे जेकी राह खुदा में क़त्ल कया वेंदा आहिनि उन्हनि खे मुअल चवण त परे मुअल सम्झणो बि न आहे छो त उहे ज़िंदा हूंदा आहिनि पर माण्हुनि खे उन जी सम्झ नाहे हूंदी। इहो ई सबबु आहे जो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु शहीद थी करे अबदी हयाती माणे विया आहिनि। ॿिए मिसरे जो मतलब ही है तो कुर्बानिन के ज़रिए ऐं दीन ख़ातिर मरण के ज़रिए इस्लाम ज़िंदा थींदो आहे। जॾहिं मुसलमान पाण ऐं संदसि ईमान महफूज़ हूंदो आहे तो इस्लाम मज़बूत थींदो आहे। इस्लाम की हयात उन्हीअ में आहे तो मुसलमान हर सूरत में कुर्बानी ॾियण के लाइ तैयार रहे। जॾहिं मुसलमान 313 हुआ तो उन्हनि बदर के मैदान में 1000 काफ़िरनि के वॾे लश्कर के शिकस्त ॾिनी ऐं उन्हनि खे मारे भॼाए छॾियऊं। पर अॼु मुसलमान गफ़लत में पयल आहिनि हर पासे गुनाह ही गुनाह आहिनि ऐं गैर मुस्लिम असां ते गालिब थी चुका आहिनि। को कुर्बानी ॾींदो भी आहे तो दुनिया के लाइ ॾींदो आहे आख़िर जो तसवुर घटि थींदो पियो वञे। एतिरी कुर्बानी तो असांखे ॾियणी घुरिजे त नमाज़ पढ़ंदा करियूं निंड की कुर्बानी ॾेई करे फजर के लाइ उथंदा करियूं अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिए त तहज्जुद भी अदा कयूं पंहिंजी इबादतुनि के दुरुस्त कयूं ऐं पंहिंजे वक्त की कुर्बानी ॾींदे मदनी काफ़िलनि में सफ़र करियूं। सवाल ही ॻाल्हि केतिरे हद ताईं सही आहे त जंहिंजा मर्तबा जेॾा बुलंद हूंदा आहिनि उन्हनि खां इम्तिहान भी ओॾो वॾो वरितो वेंदो आहे? जवाब ईअं थींदो आहे। सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो राह खुदा में तव्हां सभिनी खां वधीक मां सतायो वियो आहियां। सभिनी जो इम्तिहान मुख़्तलिफ़ अंदाज़ सां हो। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के इम्तिहान जो अंदाज़ अलग हो ॿियनि नबियनि सगोरनि के इम्तिहान जो अंदाज़ अलग हो ऐं सहाबा किराम अलैहिम रिदवान जे इम्तिहान जो अंदाज़ अलग हो। सहाबी रसूल हज़रत खब्बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु के टांडन ते सुम्हारियो वेंदो ऐं मथां पैर रखियो वेंदो हो। कॾहिं कॾहिं संदन आका भी सीने ते चढ़ी वेही रहंदो हो। जॾहिं संदन
जिस्म जी वह यानी चर्बी निकिरी टांडनि ते किरी पवंदी हुई तॾहिं टांडा विसामी वेंदा हुआ, पर उन जे बावजूदु पाण रज़ी अलाह ताला अन कॾहिं बि इस्लाम खे न छॾियो। सुवाल, कुझु माण्हू मुहर्रमुल हराम में सफ़र करण खां मना कंदा आहिनि, छा मुहर्रमुल हराम में सफ़र करे सघूं था? जवाब, जंहिंजी जेका मर्ज़ी हूंदी आहे उहो पंहिंजे तरफ़ां का न का ॻाल्हि करे छॾींदो आहे। ईअं करण वारे खे जेकॾहिं मुहर्रम में मदीने जी टिकट मिले त छा उहो सोचींदो त मां मदीने वञा या न? मुहर्रमुल हराम में सफ़र करे सघूं था। अल्लाह पाक मुहर्रमुल हराम में बि मदीनो ॾेखारे त सफ़र कंदासीं इंशा अल्लाह। सवाल, मुहर्रमुल हराम जे 10 ॾींहंनि में अहिड़ो कहिड़ो अमल कयो वञे जेको शरई तौरु दुरुस्त ऐं ईसाले सवाब जे लाइ बहितर हुजे? जवाब, मुहर्रम जे रोज़नि जा फ़ज़ाइल मुबारक हदीसुनि में बयानु कया विया आहिनि। हिन खां अलावा नमाज़ त सॼो साल ई फ़र्ज़ु आहे, ईअं ई गुनाहनि खां बचण बि सॼो साल ई ज़रूरी आहे। मुहर्रमुल हराम छो त हुरमत वारो महीनो आहे, उन करे हिन में कया वेंदड़ गुनाहनि जी सख़्ती बि वधीक हूंदी आहे। यानी आम ॾींहंनि जे मुक़ाबले में मुहर्रम में हराम कम जो गुनाह अञा वधी वेंदो आहे, वॾो थी वेंदो आहे। जहिड़ी तरह जुमे जी हिकु नेकी 70 नेकियुनि जे बराबरि हूंदी आहे ऐं हिकु गुनाह 70 गुनाहनि जे बराबरि हूंदो आहे। हिन खां अलावा रमज़ान शरीफ़ ऐं लैलतुल क़द्र में जेकॾहिं को गुनाह हूंदो आहे त हीउ आम ॾींहंनि जे मुक़ाबले में वधीक शुमार थींदो आहे। सुवाल, छा क़यामत 10 मुहर्रम जो क़ाइमु थींदी? जवाब, जी हा, क़यामत 10 मुहर्रमुल हराम आशूर जे ॾींहुं क़ाइमु थींदी ऐं जुमे जो ॾींहुं हूंदो। हूअं त खोड़ जुमा अहिड़ा गुज़रिया आहिनि जंहिंमें आशूरो हो, पर अञा क़यामत जूं खोड़ निशानियूं बाक़ी आहिनि। बहरहाल क़यामत ज़रूरु ईंदी, हिन ते ईमान रखणु लाज़मी आहे। सुवाल, हदीस पाक में 10 मुहर्रम जे रोज़े सां गॾु 9 मुहर्रम या 11 मुहर्रम जो रोज़ो मिलाइण जी ताक़ीद आहे। जेकॾहिं को शख़्स हीअ 3 ॾींहं लगातार रोज़ा रखे त छा उनजो हदीस पाक ते अमल थींदो? जवाब, जेकॾहिं कंहिं 3 रोज़ा रखिया त हदीस पाक जे ख़िलाफ़ न थींदो, छो त हदीस पाक में 3 रोज़नि रखण खां मना नाहे कयो वियो। जेकॾहिं हीअ मुमानियत हुजे हा त सिर्फ़ु 9 जो रोज़ो रखो या 11 जो रोज़ो रखो त अलॻि ॻाल्हि हुई, पर हदीस पाक में हिन खां मना नाहे कयो वियो। जेकॾहिं को सॼे मुहर्रम महीने जा रोज़ा रखे थो त हिन में बि को हर्ज नाहे, हीउ सुठो अमल आहे। सुवाल, 10 मुहर्रम जो इस्मत सुरमो पाइण जी तरग़ीब आहे, जेकॾहिं उन ॾींहुं रोज़ो हुजे त छा कयो वञे? जवाब, रोज़े जी हालत में सुरमो पाइणु जाइज़ आहे, बल्कि जेकॾहिं निड़ीअ में सुरमे जो असर बि अची वञे तॾहिं बि जाइज़ आहे, रोज़ो न टुटंदो। सवाल, जेकॾहिं इस्लाम भेण खे क़ज़ा रोज़ा रखणा हुजनि त छा उहा 9 ऐं 10 मुहर्रम हराम ते रखे सघे थी? जवाब, जी हा, जेकॾहिं क़ज़ा जी नियत सां रखंदी त दुरुस्त आहे, नफ़िल जी नियत न करे। जेकॾहिं कंहिं क़ज़ा ऐं नफ़िल जी नियत सां हिकु ई रोज़ो रखियो त क़ज़ा रोज़ो अदा थींदो, छो त क़ज़ा रोज़े जी अदायगी नफ़िल जे मुक़ाबले में वधीक अहम आहे। सुवाल, छा मुहर्रमुल हराम में नह कटे सघूं था? जवाब, जी हा, मुहर्रमुल हराम शरीफ़ में नह कटे सघूं था। सुवाल, मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई कुझु औरतूं ऐं मर्द जूता पाइणु छॾे ॾींदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त हीअ असांजी बास आहे, त हिन तरह करणु कीअं आहे? जवाब, मुहर्रमुल हराम जो चंड नज़र ईंदे ई जूता न पाइणु ऐं पेरनि उघाड़े रहणु जेकॾहिं ग़म जी नियत सां हुजे त हराम ऐं जहन्नम में वठी वञण वारो कमु आहे। शरीयत पाक में 3 ॾींहंनि खां वधीक ग़म यानी सोग जाइज़ न आहे। अलबत्ता औरत मुड़ुस जे मरण ते 4 महीना 10 ॾींहं सोग कंदी। जेकॾहिं को ग़म जी नियत सां न बल्कि ईअं ई पेरे उघाड़े रहंदो आहे त को हर्ज न आहे ऐं न ई उहो गुनाहगार थींदो। अलबत्ता मुहर्रमुल हराम जे शुरूआती 10 ॾींहंनि में माण्हू ग़म ऐं सोग जे करे ई पेरे उघाड़े रहंदा आहिनि, लिहाज़ा उन्हनि जी मुशाबिहत खां बचणु घुरिजे ऐं पेरनि उघाड़े रहण जी बास का शरई बास नाहे जो जंहिंजो पूरो करणु वाजिबु हुजे ऐं न ई हिन तरह जी बास बासण कंहिं फ़ज़ीलत जो सबबु आहे। सुवाल, हीअ ॻाल्हि केतिरे हद ताईं सही आहे त कुंवार निकाह जे पहिरें साल मुहर्रमुल हराम या सफ़रुल मुज़फ़र जो चंड साहुरनि में न ॾिसे? जवाब, हीअ बि हिकु फुज़ूल ऐं ग़लति ॻाल्हि आहे त कुंवार निकाह जे पहिरें साल मुहर्रमुल हराम या सफ़रुल मुज़फ़र जो चंड साहुरनि में न ॾिसे।
मिसाल तौर जेकर कुंवार जूं अखियूं कमज़ोर हुजनि या उहा अंधी हुजे या उनजो घर कंहिं प्लाज़ा में हुजे त उहा पेकनि में चंड कीअं ॾिसी सघंदी। ऐं जेकर कुंवार जा वालिदेन फ़ौत थी विया हुजनि ऐं उनजो को वारिस न हुजे त छा चंड ॾिसण जे लाइ उनखे दारुल अमान मोकिलियो वेंदो। यादि रखो शरई लिहाज़ सां अहिड़ो को मसइलो न आहे त कुंवार निकाह जे पहिरें साल मुहर्रम उल हराम या सफ़र मुज़फ़र जो चंड सावरनि में न ॾिसे, बल्कि हीअ सभु अवाम जा वहम आहिनि जंहिंखे ख़तमु करणु ज़रूरी आहे। सुवाल, जेकर औरत इद्दत में वेठी हुजे ऐं ससु उनखे मुड़ुसु मारण जो महीनो ॾिए बल्कि गारियूं बि ॾिए, अहिड़ी सूरत में उहा औरत छा करे? जवाब, सब्र करे। मुहर्रम उल हराम जो महीनो बि सब्र जो ई दर्स ॾिए थो। मैदान करबला में अहल बैत अतहार ते केतिरे क़दुरु ज़ुल्म कया विया, उन्हनि उन ते सब्र ई फ़रमायो। लिहाज़ा उहा इस्लाम भेण बि सब्र ई करे जो हिन खां अलावा को हल बि न आहे। वेचारी ससु हिन तरह चई करे अजायो गुनहगार थी रही आहे, उनखे सम्झाइण खां सवाइ को रस्तो न आहे। सुवाल, मुहर्रम उल हराम में मच्छी न खाइण ऐं नओं कपिड़ो पाइण खे ऐब सम्झणु कीअं आहे? जवाब, मुहर्रम उल हराम में जेकॾहिं को ग़म जे बाइस मच्छी नथो खाए ऐं नओं कपिड़ो पाइण खे ऐब सम्झे थो त उहो गुनहगार थींदो। अवाम में हीउ मशहूरु आहे त आशूरा जे ॾींहंनि गोश्त न खाइणु घुरिजे ऐं कराची में जिते असांजो पुराणो घरु हो उते गोश्त जा दुकान आशूरे जे ॾींहुं बंदि रहंदा हुया। पोइ आहिस्ता आहिस्ता आशूरे जे ॾींहुं गोश्त जा दुकान खुलणु शुरू थिया ऐं ईअं दुकान बंदि करण जो रवाजु ख़तमु थी वियो। हाणे बि कुझु माण्हू आशूरा जे ॾींहुं गोश्त न आहिनि खाईंदा, जॾहिं त खिचड़ो खाई वठंदा आहिनि। हालांकि खिचड़े में बि गोश्त हूंदो आहे। हीअ हिकु अजीब ॻाल्हि आहे जो खिचड़े जी सूरत में त गोश्त खाई वेंदा आहिनि, जॾहिं त गोश्त जी भाॼी ऐं पुलाव ठाहे करे खाइण खे मना कंदा आहिनि। यादि रखो, मुहर्रम उल हराम बल्कि सॼे साल में का बि घड़ी या कलाक अहिड़ो न आहे जो जंहिंमें मच्छी या गोश्त खाइणु शरई तौर ते मना हुजे। अलबत्ता कंहिं ॿी ख़ासि सबब सां मना थी वञे त अलॻि ॻाल्हि आहे। सुवाल, आशूरा जे ॾींहुं सदको करण जी का फज़ीलत हुजे त ॿुधाईंदा? जवाब, जेको आशूरा जे ॾींहुं सदको कंदो उनखे सॼो साल सदके करण जो सवाबु मिलंदो। अवामुन्नास सदके जो मतिलबु हीअ सम्झंदो आहे अटे में आनो रखे करे ॾिनो वञे, गॾु तेल रखियो वञे, ईअं ई कारो बकरो या कारो कुकड़ ॾियण खे सदको सम्झियो वेंदो आहे। हालांकि सदको सिर्फ़ु उनजो नालो न आहे, सदके जो मतिलबु ख़ैरात आहे, यानी राहे ख़ुदा में ख़र्चु करणु। त जेका शइ राहे ख़ुदा में ख़र्चु कई वेंदी उहा ख़ैरात चवराईंदी। सुवाल, हिकु तादादु आहे जेको मुहर्रम उल हराम जे महीने में ख़ैरात जो एहतमाम कंदो आहे ऐं खिचड़ो बणाईंदो आहे। उन जे लाइ दुकान, मार्केटुनि, बिल्डिंगुनि मां चंदो बि जमा कयो वेंदो आहे। हिन में कहिड़ियूं कहिड़ियूं एहतियातूं करणु घुरिजनि? जवाब, हिन जूं बाक़ाइदा अंजुमन एसोसिएशन्स हूंदियूं आहिनि जेकी सालाना ख़ैरात जो एहतमाम कंदियूं आहिनि ऐं हिन में बे एहतियातियूं बि तमामु घणियूं थींदियूं आहिनि। कुझु माण्हू त धमकियूं ॾेई करे चंदो घुरंदा आहिनि ऐं साम्हूं वारो उन जे शर खां बचण जे लाइ चंदो ॾेई रहियो हूंदो आहे। ज़ाहिर आहे त हाणे हीउ चंदो रिश्वत थी वेंदो ऐं हिन रक़म मां ख़ैरात करण जी इजाज़त न हूंदी, बल्कि उन शख़्स खे ओतिरी रक़म वापसि करणी पवंदी। पोइ हिन में हीअ बि थींदो त सॼी राति जाॻी करे जॾहिं देगियूं पचायूं वेंदियूं आहिनि त उन दौरान ख़ूब हंगामो कयो वेंदो आहे, म्यूज़िक हलायो वेंदो आहे, पाड़े वारा बि हंगामे ऐं दूहे वग़ैरह खां तंग थींदा आहिनि। नमाज़ुनि जो को एहतमाम न आहे हूंदो। वधीक हीअ त रस्तो बि ख़राबु कयो वेंदो आहे, भञ कई वेंदी आहे, निशानात पइजी वेंदा आहिनि, बल्कि कॾहिं कॾहिं त खॾा बि पइजी वेंदा आहिनि जंहिंमें मींहं जो पाणी जमा थींदो ऐं गप थी वेंदी आहे। हिन तरह मक्खियूं ऐं मच्छर बि वधंदा आहिनि ऐं अचण वञण वारनि खे बि तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। को किरी बि पवंदो आहे, को ज़ख़्मी थी वेंदो आहे, कंहिंजो नुक़सानु थी वेंदो आहे। फ़क़ति एतिरो ई न, बल्कि कुझु माण्हू त जानवर बि ज़बह कंदा आहिनि जंहिंमें चङो भलो जशन जो समा बणिजी वेंदो आहे। सही ऐं अफ़ज़ल तरीक़ो हीअ आहे त चंदो करे देग पचाइण बदिरां माण्हू पंहिंजे घर में हिकु देगड़ी पचाए, छो त असुलु मक़सदु अलाह पाक खे राज़ी करणु आहे। जेकॾहिं दोस्त अहबाब दिलि सां मिली करे पैसा गॾु करे देग पचाइणु चाहिनि था त पोइ बयानु कयल शयुनि में एहतियात करणी पवंदी। हिन जो हिकु हल हीअ बि आहे त जॻह जॻह किचन ठहियलु हूंदा आहिनि, उन्हनि खां पचराए वञे। थी सघे थो त हिकु तइदादु हुजे जेको किचन खां पचराईंदो हुजे। हिन में फ़ाइदो हीअ थींदो त माण्हू बि तकलीफ़ खां बचंदा ऐं रस्ता बि ख़राबु कोन थींदा ऐं बुज़ुर्गनि या शहीदनि जी ख़ैरात करण वारो सवाब वारो ऐं आला
ऐं अफ़ज़ल कमु आहे, पर हिन खे बि शरीअत जे दायरे में रही करे कंदासीं त हीउ आला रहंदो ऐं सवाबु मिलंदो, न त गुनाहनि जी सूरत में त खोड़ माण्हू करे बि रहिया आहिनि। सुवाल, नियाज़ विराइण जी सूरत में नियाज़ विराइण जे बारे में कुझु नसीहतूं फ़रमायो। जवाबु, कॾहिं कॾहिं माण्हू ख़ैरात जो एतिमाम त कंदा आहिनि, पर ख़ैरात जे नाले ते सॼो पाणी खाई वेंदा आहिनि। ईअं ई जानवर ज़ब करे उन जी कलेजी ऐं गुर्दा वग़ैरह सभु नाश्ते जे लाइ अलॻि करे रखंदा आहिनि ऐं आवाम में बिल्कुलु न आहिनि विराईंदा। ईअं न हुअणु घुरिजे। जॾहिं ख़ैरात जो सिलसिलो कयो आहे त सभिनी खे खारायो ऐं सभिनी में विरायो। अहिड़ी तरह ईअं बि थींदो आहे त पंहिंजे या रिश्तेदारनि या दोस्तनि अहबाबनि जे घरनि में त थाल भरे भरे करे पहुचाईंदा आहिनि, पर आवाम खे ख़ूब धिका खाराईंदा आहिनि। रश घणी थी वञे ऐं माण्हू न्याज़ वठण जे लाइ मिनतूं करे रहिया हुजनि त मूंखे ॾे त तफ़रीह तौरु कूड़ हणंदे खलास खलास जो आवाज़ु लॻाए करे देगियूं बंदि करे छॾींदा आहिनि ऐं रश घटि थियण ते ॿीहर देग जो वात खोलींदा आहिनि। वरी रश वधी वञे त ॿीहर ई अमल कंदा आहिनि ऐं ईअं कई भेरा थींदो आहे। हीउ सभु कूड़ ऐं गुनाह आहे, ईअं करण खां बचणु घुरिजे। सुवाल, छा 10 मुहर्रम हराम खां पहिरियां ऐं बाद में बि ख़ैरात करे सघिजे थी? जवाबु, सॼो साल जॾहिं बि ईसाल सवाब या ख़ैरात करे बिल्कुलु जाइज़ आहे ऐं हिन में को हर्ज न आहे। हाणे जेकॾहिं माउ खे बि खिचड़ो बणाइणो हुजे, शादीशुदा धीउ ऐं पुट खे बि खिचड़ो बणाइणो हुजे, ईअं ई साहुरनि में बि खिचड़ो ठहंदो हुजे त बहितर हीअ आहे त हिकु ई ॾींहुं करण जे बदिरां ॾींहुं विरायो ऐं हिक ॿिए खे ताज़ो खिचड़ो खारायो। हिन में वधीक मज़ो आहे। अहिड़ी तरह क़ुर्बानी वारी ईद में बि ॾींहुं विराए सघिजनि था त पहिरें ॾींहुं असां क़ुर्बानी कंदासीं, ॿिए ॾींहुं हीअ कंदा ऐं टे ॾींहुं तव्हां कजो। ईअं हिक ॿिए जे घर ताज़े गोश्त जी दावत खाई सघिजे थी। बहरहाल 10 मुहर्रम जो ॾींहुं यादगार आहे ऐं हिन जी पंहिंजी फ़ज़ीलत आहे। सुवाल, 10 मुहर्रम हराम जो घर वारनि ते वुसअत करणी हूंदी आहे, जॾहिं त असां 10 मुहर्रम ते मदनी काफ़िले में हूंदा आहियूं, त हिन ॾींहुं घर वारनि ते कीअं ख़र्च कयूं? जवाबु, अॻुवाड़ी रक़म ॾेई करे हलिया वञो या आशूरा जे ॾींहुं मोकिलियो। हाणे त राब्तो करण ऐं शइ पहुचाइण बि निहायती आसान थी वियो आहे, बसि करण वारो हुअणु घुरिजे। सुवाल, तव्हांजी करबला मुअल्ला में हाज़िरी कॾहिं थी हुई? जवाबु, करबला मुअल्ला जी हाज़िरी जो साल मूंखे त यादि न आहे, काफ़ी साल थी विया आहिनि। ज़िंदगी में 2 भेरा बगदाद शरीफ़ जो सफ़र कयो ऐं ॿिन्ही भेरा करबला शरीफ़ जी हाज़िरी बि थी हुई। सुवाल, जेकॾहिं करबला जो को वाक़ियो, को यादगार वाक़ियो हुजे त ॿुधाइजो। जवाबु, अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी 2 भेरा बगदाद शरीफ़ ऐं करबला शरीफ़ जी हाज़िरी थी आहे। नजफ़ अशरफ में बि हाज़िरी जी सआदत मिली आहे ऐं हज़रत हुर रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार पुर अनवार ते बि हाज़िरी जो शरफ़ मिलियो आहे। करबला जो यादगार वाक़ियो हीअ आहे त असां उते नहरे फ़ुरात जो पाणी न पीतो हो, हालांकि माण्हू उहो पाणी पीअंदा आहिनि। थियो कुझु हीअं जो असां बगदाद शरीफ़ मां पाणी खणी गॾु हलिया हुआसीं ऐं असां सभिनी जो रोज़ो हुयो। रोज़े जी हालति में ई करबला जूं सभई हाज़िरियूं थियूं। ईअं पाणी पीअण जी नौबत ई न आई। जॾहिं मग़रिब जो वक़्तु थियो, उन वक़्तु असां हज़रत हुर रहमतुल्लाह ताला अलैह जी मज़ार पुर अनवार ते हाज़िर हुआसीं, जेका करबला खां ॿाहिरि आहे। असां वटि जेको पाणी मौजूदु हो, असां उन्हीअ सां रोज़ो इफ़्तार कयो। बाद में असांजो हीउ ज़हन बि बणिजी वियो त यार सुठो थियो जो नहर फ़ुरात जो पाणी न पीतो, छो त जेको पाणी अली असगर खे न मिलियो, संदन बाबा साईं इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे न मिलियो, अहले बैत अतहार ते जेको पाणी बंदि कयो वियो, असां बि उहो पाणी न पीअंदासीं। शायदि पहिरें भेरे जी हाज़िरी में हीउ ज़हन बणियो हो ऐं ॿी हाज़िरी में ॼाणे वाणे करे उन पीतो हो ऐं ॿी हाज़िरी में ॼाणे वाणे करे न पीतो हो। काश अहिड़ो जज़्बो मिली वञे। खुश्क हो जा खाक होकर खाक में मिल जा फ़ुरात, खाक तुझ पर देख तो सूखी ज़बाने अहले बैत। सुवाल, 1 जनवरी ते नए साल जी मुबारकबाद ॾियण जे बारे में तव्हां छा था फरमायो? जवाबु, ईअं लॻे थो त काफ़िरनि दिलनि ते कब्ज़ो करणु शुरू करे छॾियो आहे ऐं असां ईअं थी विया आहियूं जो उन्हनि जी ख़ुशामद कंदा उन जे पोयां हथ ॿधी करे घुमंदे नज़र ईंदा आहियूं। अफ़सोस, मुसलमाननि जी कहिड़ी हालति थी वई। अल्लाह पाक असां ते रहम फरमाए। हैप्पी न्यू ईयर त उन्हनि जो अंदाज़ु आहे, नंढपिण में त असां न ॿुधो, पर हाणे शायदि वधी वियो आहे। ए काश असां वटि पहिरीं मुहर्रमुल हराम ते हिक ॿिए खे नए साल जी मुबारकबाद जो रवाज़ थी वञे। अल्हम्दुलिल्लाह ही मदनी साल आहे, इस्लामी साल आहे। हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिन साल खे शुरू कयो ऐं हिन जो ताल्लुक़ हिजरत सां आहे।
मूं त तमामु घणियूं कोशिशूं करे ॾिठियूं आहिनि त इस्लामी तारीख़ राइज़ थी वञे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे अॼु इस्लामी तारीख़ ज़ुल हिज्जतुल हराम जी नाई राति यादि आहे। अॼु मीना शरीफ़ में लखे लख हाजियुनि जूं बहारूं आहिनि ऐं हर पासे कतारूं ई कतारूं आहिनि। फ़ज़ा में लब्बैक की सज़ाएं, फ़ज़ा में लब्बैक की सदाएं ज़फ़र्शता अर्श गूंजती हैं। हर एक कुर्बान हो रहा है ज़बां पे ये किसका नाम आया। ये कौन सर से कफन लपेटे चला है उल्फत के रास्ते पर। फरिश्ते हैरत से तक रहे हैं ये कौन जी एहतराम आया। ज़हे मुक़द्दर हुजूर हक़ से सलाम आया पयाम आया। झुकाओ नज़रें बिछाओ पलकें अदब का आला मकाम आया। अल्हम्दुलिल्लाह मां त अॼु बि पंहिंजी दस्तख़त यानी साइन में बि इस्लामी तारीख़ लिखंदो आहियां। हाणे जिते कॾहिं अंग्रेज़ी तारीख़ ज़रूरत हूंदी आहे उहा बि लिखणी पवंदी आहे। कॾहिं कॾहिं इंग्लिश तारीख़ ई यादि हूंदी आहे, इस्लामी यादि न आहे हूंदी त उहा ई लिखंदो आहियां। तव्हां सभु गवाह रहिजो मूंखे हिजरी सन सां प्यार आहे। मुंहिंजा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने पाक हिजरत जे लाइ तशरीफ़ खणी विया उन वक़्त जी यादगार जो ई साल आहे। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन उनखे जारी फ़रमायो। उन जे मुताबिक़ अमल करण में सुन्नत जो सवाबु मिलंदो ऐं हीअ फारूक आज़म जी सुन्नत थी। मुंहिंजे आका मिठे मिठे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान अज़मत निशान मशहूरु आहे त मुंहिंजा सहाबा तारनि जी आहिनि जंहिंजी पैरवी कंदो हिदायत माणींदो। सुन्नत सहाबा ते अमल करण जो इंशा अल्लाह सवाबु मिलंदो। अल्हम्दुलिल्लाह अरब मुल्कनि में नओं साल मुहर्रम जी पहिरीं तारीख़ खां शुरू करण जो रवाज आहे। सुवाल, छा मुहर्रमुल हराम में क़ब्रिस्तान वञण जी का फ़ज़ीलत आहे ऐं क़ब्रिस्तान वञण में कहिड़ियूं एहतियातियूं करणु घुरिजनि? जवाब, मकतबतुल मदीना जे रिसाले क़बर वारनि जूं 25 हिकायतूं सिफ़े 46 ते आहे। मुतबर्रिक यानी बरकत वारनि 9 ॾींहंनि में बि क़ब्रनि जी ज़ियारत अफ़ज़ल आहे। मिसाल तौरु ईदैन यानी ईद उल फितर ऐं क़ुर्बानी जी ईद, 10 मुहर्रमुल हराम ऐं अशराए ज़ुल हिज्जा यानी ज़ुल हज्जा शुरू वारा 10 ॾींहं। आशूरा जे ॾींहुं क़ब्रिस्तान वञणु सुठी ॻाल्हि आहे, पर क़ब्रिस्तान वञण में हीअ एहतियात कई वञे जो कंहिं क़बर ते पेर न रखो। असां वटि क़ब्रिस्तान में बेतरतीब क़बरूं हूंदियूं आहिनि ऐं हिकु तइदाद आहे जेकी क़बरुनि खे लताड़ींदे वञी रहिया हूंदा आहिनि। मुसलमान जी क़बर ते पेर रखणु हराम आहे, बल्कि जेकॾहिं क़बरूं ड्राहे करे रस्तो कढियो त उन ते हलण बि हराम आहे। एसिताईं जो जेकॾहिं शक यानी डाउट पियो हुजे त हीअ रस्तो क़बरूं ड्राहे करे कढियो वियो आहे त उतां हलण बि हराम आहे। जेकी माण्हू अॼु ताईं क़बरुनि ते हली करे गुज़रंदा रहिया आहिनि उन्हनि सभिनी खे तौबह करणु लाज़िम आहे ऐं ॿीहर उन्हनि खां बचणु वाजिबु आहे। कुझु माण्हू क़बरुनि ते बिना सबब जे मिटी विझराईंदा ऐं पाणी हारींदा आहिनि। हीअ फज़ूल कमु आहे। मिटी ॼमाइण या ॿूटा लॻल हुजनि त उन्हनि जे लाइ जेतिरी ज़रूरत हुजे ओतिरो पाणी हारे सघिजे थो। अलबत्ता मैयत खे दफ़न करण खां बाद क़बर जी मिटी ते पाणी हारणु सुन्नत मां साबित आहे। सुवाल, पहिरीं मुहर्रमुल हराम जो 130 भेरा बिस्मिल्लाह शरीफ़ लिखी वेंदी आहे उनजो तरीक़ो छा आहे? जवाब, जॾहिं बि पाइण पीअण या लटकाइण जे लाइ तावीज़ तौरु का आयत या इबारत लिखो त दाइरे वारनि अखरनि जा दायरा खुलियल रखणा पवंदा। मिसाल तौरु अल्लाह में हा ऐं रहमान में ऐं रहीम ॿिन्ही में मीम जो दाइरो खुलियल हुजे। लिखण में शद, खड़ा ज़बर ऐं ज़बर ज़ेर लॻाइण जी ज़रूरत न आहे जीअं बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम में आहे, ऐं जेकॾहिं लॻाए छॾिया तॾहिं बि हर्ज न आहे। पहिरीं मुहर्रमुल हराम जो 130 भेरा बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हथ सां लिखी करे या हथ सां लिखाए करे जेको बि पाण वटि रखे या प्लास्टिक कोटिंग कराए कपिड़े, रेगज़ीन या चमड़ी में छिबराए करे पाए, इंशा अल्लाह सॼी उमिरि उनखे या उन जे घर में कंहिंखे का बुराई न पहुचंदी। हथ सां लिखियल तावीज़ जूं केतिरियूं जेकी बरकतूं मिलंदियूं आहिनि उहे फ़ोटो कापी या कंपोज़िंग कयल मां नाहिनि मिलंदियूं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद।